अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अकीमुस सलात व आतुज़ ज़कात वअतसिमू बिल्लाहि व मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। जै इश्क में, जै मोहब्बत में, जै प्यार में वेठा हो, वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ ऐं दुरूद शरीफ़ पढ़ो। आवाज़ ही तव्हांजो हिते मां ताईं न पुॻो, वॾे आवाज़ सां सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व आलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व आलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अजीज़ान गिरामी, मुझा बुजुर्गो भाइरो, तव्हां वॾनि भागनि ऐं बख़्तनि वारा हो जो अल्लाह ताला तव्हांखे हेड़े फितने जे ज़माने में, हेड़े बेहयाई बुशराई जे ज़माने में, हेड़े इंटरनेट ऐं टच मोबाइल जे ज़माने में तव्हांखे क़ुरान मजीद वारी महफ़िल नसीब फरमाए, क़ुरान मजीद जी ज़ियारत कराए, पंहिंजी रहमत जे लाइ चूंडण फरमायो आहे। मां दुआ आहियां अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुझा अजीज़ो, मुझा भाइरो,
ही जलसा ही वाइज़ ही प्रोग्राम इन जे लाइ रखिया वेंदा आहिनि त असां पंहिंजी इस्लाह कयूं, पाण में जेके कमियूं कोताहियूं आहिनि उन्हनि खे दुरुस्त कयूं, पाण में जेके गुनाह आहिनि उन्हनि खां तौबा ताइब थियूं, पाण में फ़िक्र आख़िरत पैदा कयूं, फ़िक्र क़ब्र पैदा कयूं, फ़िक्र मौत पैदा कयूं। अज हकीकत यह है तो मुसलमानन को मौत विसरियो आहे। हर को दुनिया के चह चटे में पागल ऐं मस्तानो थियो आहे। दुनिया की रिम झिम में चरियो बणिजी वियो आहे। कंहिंखे इहो ज़हन में आहे ही न त मूंखे मौत मारींदो। हर कंहिं जी ज़ोर ॾिनो आहे दौलत कमाइण ते, पैसनि कमाइण ते, माल मिल्कियत वधाइण ते। कंहिंखे कोई फिक्र न आहे त मूं ते मौत बि ईंदो, मां क़ब्र में बि वेंदुसि, आख़िरत जे ॾियारे क़यामत जे ॾियारे बि उथंदुसि। कंहिंखे कोई फिक्र न आहे त जहन्नम खां बचां, कंहिंखे कोई फिक्र न आहे त जन्नत जो वारिस ऐं मालिक थियां। दुनिया ने दुनिया, पैसो ॾे पैसो, माल ॾे माल, भॼऊं भॼऊं। दुनिया इहा त वबा हाणे तुर्कीअ में रुगी 40 सेकंड ज़िलज़िलो आयो, माण्हू पंहिंजनि फ्लैटनि में वेठा, बंगलनि में वेठा, बचनि ॿारनि सां वेठा। झटको जो आयो 40 सेकंडनि जो, 15-15 माड़, 20-20 माड़ फ्लैटां किरी पियूं, बंगला किरी पिया, माण्हू अंदरि दॿिजी विया। ॿुधाइनि था त 50,000 लाश निकितो आहे, अञा जनाज़ा निकिरनि था पिया। इहा तो दुनिया। फ्लैटनि समेत हमरा हलिया विया, बंगलनि समेत हमरा हलिया विया। कहिड़ी महिनत में असां लॻाऊं अची। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए, अलहाकुमुत तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तालमून सुम्म कल्ला सौफ़ तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवुन्नल जहीम सुम्म लतरवुन्नहा ऐनल यकीन सुम्म लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। अञा वरी आवाज़ लगे तो तव्हांजी हाणे बैटरी लो थी वई आहे। लगे तो तव्हांजो यूपीएस टी थो करे। लगे तो तव्हांखे बुख पासा वरता आहिनि। लगे तो तव्हांखे निंड पासा वरता आहिनि। जेके सच्चा ऐं पक्का क़ुरान जा आशिक़ वेठा हो, हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर, शाने कुरान, नारे तकबीर। मुझा अजीज़ों ऐं मुझा दोस्तों ऐं मुझा भाइरो, असांजी जेका ज़िंदगी आहे उहा आख़िरत वारी ज़िंदगी आहे। मेहमान बणजी दुनिया में आया हूं, मुसाफिर बणजी दुनिया में आया हूं। जन्नत कमाइण जे लाइ दुनिया में आया हूं।